सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। अली अकबर सोलंकी जे आवाज़ सां दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ हलंदड़ बरसातुनि दौरान जिथे समूरी सिंध जो नुक़सानु थी रहियो आहे उते ज़िले हैदराबाद जो ॻोठ पिणु मुतासिर थियो आहे। पियल बरसातुनि खां पोइ नेकाल जो को बि बहितर बंदोबस्तु न हुजण करे समूरे ॻोठ ख़ासि करे खॾ जे पासे में 10 घर काफ़ी मुतासिर थी रहिया आहिनि। खॾ में न फ़क़ति सॼे ॻोठ जो पाणी अची गॾु थिए थो पर 3 तरफ़नि खां ॿनियुनि जो पाणी बि अची गॾु थिए थो, जंहिं करे ॼाणायल 10 घर हमेशह मुतासिर थियनि था। हिन वक़्तु बि पाणी घरनि ताईं अची पहुतो आहे, जंहिं सबबु रहवासियुनि खे अच वञ में पिणु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां ॾिसंदा दानियाल सोलंकी जी हीअ रिपोर्ट। चाचा तव्हांजो नालो? नज़ीर अहमद सोलंकी। हीअ जेके बरसातूं पवनि इन सां तव्हांखे कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पिए? साईं इहो मुश्किलात जो पाणी चढ़ियो बीठो आहे, जे अञा बि बरसातूं पयूं त हीअ घर ॿुॾंदा। हाणे ज़ाहिरी आहे मज़दूर माण्हू हींअर हेॾा ख़र्च कया अथऊं, अञा किथां आणींदासीं इहो ठाराईंदासीं कंदासीं। महिरबानी इहा आहे त जेकी मदद थी सघे असां सां कयो, या असांजे पाणी खे ढराइजो। ऐं सकीना मुंहिंजो नालो आहे। हीअ असां सां ज़ुल्म लॻो पिया, पाणी जो नाहक लॻो पिया, असांजा जायूं घर था वञनि पिया। असां ग़रीब माण्हू हाणे केॾांहुं वञूं? असांखे मच्छरनि मक्खियुनि बेज़ार कयो आहे, बीमारियूं पैदा थियूं आहिनि। असांखे को कोन थो पुछे न को ॾिए, असांजे ॻोठ जी मालिकी केरु कोन थो करे। असां ग़रीब केॾांहुं वञूं? सरकार छो तांदी थी आहे? असांखे ॾिए न को, असांखे सहूलियतूं ॾिए, असांखे गैस न, असांखे का सहूलियत आहे, पाणीअ नेकर न आहिनि। असां वटि हीउ ज़ुल्म लॻो पिया। मां पाणीअ में बीठी आहियां, मुंहिंजा बच्चा वीचारा लुड़नि था पिया, असां खटूं ॿाहिरि पंहिंजियूं लुड़नि। हुकूमत छा थी करे? छो सुती पई आहे निंड? छो असांजे लाइ ज़ुल्म मचायो अथनि? असां वोट छो पोॼूं? हाणे असां वोट न ॾींदासीं कंहिंखे बि। जंहिंसां वोट वठणा अथनि असांखे पंहिंजो सम्झनि था त असांजी मालिकी कनि। ख़ुदा जे वास्ते असां हाणे क़ुर लाइ न त हुकूमत खे विझंदासीं, हिनखे सरकार खे त असांजे लाइ छो नथा कुझु कनि। असां हाणे ग़रीब मरूं था, हाणे पाणीअ में असीं केॾांहुं वञूं? मथां अञा बारिश अचे थी पई, असांखे सैलाब जो बि ख़तरो आहे। असांजे लाइ कुझु कयो वञे सरकार खे। असां अर्ज़ु था कयूं, मिंथ था कयूं, ॿाहूं था वधूं, चवनि था असां क़ुर लाइ विझूं, न त असांजी मालिकी न कंदासीं, ईअं मरी वेंदासीं अञा बेगुनाह। जे न त असांजी कुझु कयो वञे, हिननि खे असां अर्ज़ु था कयूं त असांजी मालिकी